त केर बांग मिले हा जोड़ी मस्जिद में वणवा संजे सिनेमा दे कोन वणवा मस्जिद में नथा अचो नाप तोल में कनी पे कमी पे करियो सब शे करियो पिया मालूम तो जेसताई तुझे दिल में रसूल जी इज्जत कोने तेसताई तू मुसलमान न तो थी सके जेसताई तुझे दिल में अबू बकर उमर उस्मान अली ऐ हुजूर जे सहाबा जी मोहब्बत कोने तेसताई तू मुसलमान न तो थी सके हुवल्लज़ी बअस फिल उम्मियीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलाह शरीफ पढ़ो वजावास। मुझा मोहतरम दोस्तों ऐं मुसलमान भाइरो जेकॾहिं हींअर अल्लामा राशिद ख़ालिद मामूद सुमरो वापसि स्टेज ते अचनि ऐं ऐलान कनि त हींअर ई हलूं था ॿारनि बचनि खे छॾियो कराची हलणो आहे उते हली असेंबली जे अॻियां धरणो हणणो आहे त जेसिताईं आसिया मलूना खे फांसी न ॾिनी वई आहे तेसिताईं असां वापसि कोन मोटंदासीं। अवां मां कहिड़ा कहिड़ा हलण लाइ तयार थी विया अमी त हींअर ई भॼो पिया त हलंदा कहिड़ा जेके हलण लाइ तयार आहिनि से थोरा बेचा थी विया आहिनि जेके चवनि था त असां रसूल जी इज़त ते सभु शइ क़ुर्बान करण जे लाइ तयार आहियूं उहे थोरा अॻियां हलिया अचनि जिन खे नाहे हलणो उहे भले हलिया वञनि। महिमान वीचारा 4-4 कलाक 5-5 कलाक पंधु करे अवां वटि पहुता आहिनि अवां सिंध जी सखावत जो बेड़ो बोड़े छॾियो। अञा मौलाना अब्दुल गफूर भुट्टो सखर मां राति 4 बजे निकितो आहे हींअर पहुतो आहे समझे असांजे सिंधियुनि जी ये सखावत कोने इन करे पूरे तवज्जो सां समझे ऐं वाइज़ या मुकरर कोने या मौली अब्दुल लतीफ मुंहिंजो साथी आहे उन जे अदब ऐं एतिराम में उनजी दावत क़बूल कई आहे। 2-4 ॻाल्हियूं मां जे साम्हूं अर्ज़ कंदुसि न को मूंखे सुर अचे न को मूंखे रड़ियूं करणु अचे इन करे तवज्जो सां ॻाल्हियूं ॿुधंदासीं त इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजो वेहण क़बूल फरमाईंदो। हीअ महफ़िल का मामूली महफ़िल कोन्हे आई इहा महफ़िल उहा आहे जंहिं महफ़िल ते अल्लाह जे रहमत जे मलाइकनि जो घेराव हूंदो आहे। हदीस में अचे थो त जिते मुसलमान पाण में गॾिजी वेहंदा आहिनि पंहिंजे अल्लाह खे राज़ी करण जी नियत सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत सां अमी सभु अल्लाह जी रज़ा जी नियत सां वेठा आहियो हुज़ूर जी मोहब्बत में वेठा आहियो या कोन वेठा आहियो। हदीस में अचे थो त मलाइकनि जो घेराव थींदो आहे 7 आसमान ताईं घेरो पुॼंदो आहे पोइ अल्लाह साईं सभु कुझु ॼाण जे बावजूदि पुछंदो आहे किथां पिया अचो। मलाइक चवंदा आहे अल्लाह मसूद बोज़दार में जलसो हो उते क़ुरान करीम जा हाफ़िज़ थिया हुआ उन्हनि जी दस्तार हुई उन्हनि जे शान में प्रोग्राम हो हे माण्हू उते गॾु थिया हुआ क़ुरान जी अज़मत जे लाइ अल्लाह साईं ऐलान फरमाईंदो आहे फशदू अन्नी क़द गफ़रतु लहुम अवां गवाह रहो त मूं उन्हनि खे माफ़ करे छॾियो। चओ इंशाअल्लाह आख़िर ताईं वेहंदासीं पक्को इरादो आहे इंशाअल्लाह। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत मां जे साम्हूं पढ़ी आहे उन आयत जी माना ही आहे हो वल्लज़ी बअस फिल उम्मियीन रसूलन मिनहुम अल्लाह जी ज़ात उहा आहे जंहिं मोकिलियो हिकिड़े रसूल खे जेको इन्हनि मंझां आहे। हो वल्लज़ी बअस फिल उम्मियीन रसूलन मिनहुम अल्लाह जी ज़ात उहा आहे जंहिं मोकिलियो उम्मीन में हिकिड़े रसूल खे जेको इन्हनि मंझां आहे यतलू अलैहिम आयातिही जेको रसूल इन उम्मत जे मथां क़ुरान के पढ़े तो वयुज़क्कीहिम मानुन जी दिलिन के साफ करे तो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा उनन के किताब ए हिकमत जो गालियो समझाए तो व इन कानू मिन क़ब्लो लफी ज़लालिम मुबीन ऐ बेशक शान यो आए जो इन खां अग में मानु खुली गुमराही में हुआ। हिन आयत के अंदर अल्लाह से 4 गालियों असा के समझायो है। पहली नंबर की गाल अल्लाह से जेका समझाई है वो ये समझाई है हो वल्लज़ी बास त रसूल उनके चूंजींदो अल्लाह जी ज़ात है। रसूल जो इंतखाब अल्लाह जी ज़ात कंदी है। रसूल जी परख अल्लाह जी ज़ात कंदी है। ऐ अल्लाह ताला जी ज़ात गलती खां पाक है। परवरदिगार आलम जी ज़ात धोखे खाइण खां पाक है। अल्लाह जी ज़ात खता खाइण खां पाक है। इने करे अल्लाह जी चूंड अल्लाह जी गलती अल्लाह ताला जी चूंड परवरदिगार आलम जी परख कदे भी गलत नथी थी सके।
ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए न? 2018 जी इलेक्शन थी, 25 जून 2018 ते इलेक्शन हुई। सॼो साल असां मुलनि मथां आया। 5 साल गुज़रियल हुकूमत में घोड़ाड़े घोड़ा पीपला अवां जा पानी बंद कयूं, अवां जे सॼे फसलनि खे उन्हनि सुकाए छॾियो, अवां जे मथां उन्हनि बम महांगाई जा किराया सॼे अवां जो पानी उन्हनि बंद करे छॾियो। बाबा हाणे इन्हनि खे वोट न ॾिजा। हर ॻोठ में, हण वाहण में, बस्तीअ में, शहरनि में, चौकनि ते, चौराहनि ते आलमन तकीरूं कयूं। बाबा वोट सभु आलमन खे ॾिजा। तेरी महिल 2 हथ मथे खणी इंशाअल्लाह वोट अवां खे ॾींदासीं। पोइ जेॾी महिल इलेक्शन थी तेरी महिल वठी वॾेरनि फेरो ॾिनो। सुबुह सभु फिरी विया, वॾेरनि वठी वाइदा कया, कूड़ियूं ॻाल्हियूं कयूं। असां सभु धोखे में अची वियासीं। मिया मुला हुई चढ़ंदा कोन, इन करे वारो ॾियूं था। हींअर हाणे इंशाअल्लाह हे चङा हूंदा। पोइ वरी चूंडे जेके वज़ीर आज़म कयो ना, उहो बि ॾिसो त कहिड़ो आहे। असांजे न को मर्द आहे, न को औरत आहे। अञा ताईं इन्वेस्टिगेशन पे लाइ ताईं जिन्स कहिड़ी आहे। तुंहिंजी ऐं मुंहिंजी चूंड ग़लति थी सघे थी, अल्लाह ताला जी चूंड नथी ग़लति थी सघे। तूं ऐं आऊं चूंडे के चङो माण्हू सम्झंदा आहियूं। 2 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे घटि वधि पिया ॻाल्हाईंदा आहियूं। अल्लाह ताला जी चूंड ग़लति नथी थी सघे। हो वल्लदी बस अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका रसूल खे चूंडींदी आहे। इन मां ख़बर पई त रसूल जो इंतिखाब करण वारी, रसूल खे चूंडण वारी ज़ात कंहिंजी आहे? सभु ॻाल्हायो चओ अल्लाह जी आहे। इन मां ऑटोमेटिक मसलो निकिरी आयो त रसूल उहा ज़ात आहे संजे जंहिंमें कॾहिं बि का खामी, कॾहिं बि का ग़लती नथी थी सघे। छाजे करे त तुंहिंजी मुंहिंजी चूंड ग़लति थी सघे थी। वोट ॾेई चङो सम्झी उनखे वॾेरो कयोसीं। हाणे उतां किथे वञूं था त साईं मिलण जे लाइ तयार कोन्हे। हाणे अॻे त संजे गाॾी जा शीशा लाइ मोह बार कजो मगी किरियो थे, साईं ख़ुशि आयो। पर हाणे एसी जा शीशा लॻा पिया आहिनि, एसी चालू आहे, साईं जो कंध हेठि न्यारण लाइ तयार कोन्हे। तुंहिंजो ऐं मुंहिंजो इंतिखाब ग़लति थी सघे थो, अल्लाह ताला जो इंतिखाब ग़लति हरगिज़ नथो थी सघे। इन जे करे अल्लाह सी जेके बि नबी बनाया उहे सभु नबी उन्हनि जी हिकिड़ी सिफ़त आहे। उहा सिफ़त कहिड़ी आहे त सभु नबी मासूम आहिनि। सब नबी छा आहिनि? ॻाल्हायो चओ मासूम। मासूम उनखे चइबो आहे, आई ॻाल्हि सम्झे, मासूम उनखे चइबो आहे जो गुनाह खे ताक़त कोन्हे, जो उनजे वेझो वञी सघे। नबी मासूम आहे। इन करे नबी जॾहिं बि उथी करे नुबुवत जी दावा कंदो ताऊं अल्लाह जो सचो नबी आहियां, मूं ते वही नाज़िल थी थिए, तेॾी महिल उनखे पंहिंजी सचाई ते कंहिं बि दलील ॾियण जी ज़रूरत कोन हूंदी। छो त नबी जी चूंड अल्लाह कई आहे, इंतिखाब अल्लाह कयो आहे। संजे हू पाक इंसान आहे। संजे आऊं जेकॾहिं उथी बि वॾी दावा करियां त आऊं मौलवी आहियां, आऊं वॾो अल्लामा आहियां, अवां सवाल कंदा साईं पढ़ियो कंहिं वटि साईं? संजे तो दस्तार कराई आहे, तो वटि सनद आहे। अवां जे ॻोठ मां हिकिड़ो उथी बीह रहे, चवे तो आऊं डॉक्टर आहियां, सुभाणे अस्पताल तो खोलियां, अवी पुछा कंदा अदाई पढ़ियल बि आहे या मड़ी अची वेही रहियो आहे। संजे इमरान खान वांगुरु वज़ीर आज़म थी अची वेही रहियो आहे। अवां खे पुछणो पवंदो दुनिया में कंहिं बि मनसब जी दावा कबी आहे तो ते दलील ॾियणो पवंदो आहे। नुबुवत वाहिद मनसब आहे जेको सचो नबी हूंदो आहे। जेॾी महिल चवंदो आहे त अल्लाह जो नबी आहियां, तेॾी महिल उनखे पंहिंजी नुबुवत ते दलील ॾियण जी का बि ज़रूरत कंहिं जी कोन हूंदी आहे। इन ॻाल्हि ते दलील कहिड़ो आहे? इन ॻाल्हि ते दलील इहो आहे जो नुबुवत जी ज़िंदगी ख़ुदि ॿुधाईंदी पई आहे त ही पाक इंसान आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नुबुवत जी दावा कई आहे। 40 सालनि खां पोइ मुल्क में खलबली मची वई आहे, दुश्मन मैदान में निकिरी आया आहिनि। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जी दावत पियो ॾे, पंहिंजे रसूल हुजण जी दावत पियो ॾे। ॿ वॾा काफ़िर आहिनि जेके बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कनि। मके में काफ़िरनि जी हुकूमत आहे। संजे ईसाई उते ईंदा हुआ, तिन मां शुरैक बिन अखनस आहे, अबू जहल आहे, ॿई बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कनि, ॿई हिक ॿिए में न्यारियूं पिया। को बि माण्हू कोन्हे आई। तेॾी महिल शुरैक बिन अखनस इहो बि काफ़िर आहे, अबू जहल इहो बि काफ़िर आहे, ॿई हिक ॿिए में न्यारे ॾिठो त केर बि कोन्हे। तेॾी महिल शुरैक बिन अखनस चयो अम मुहम्मदुन सादिकुन अम कादिबुन। अबू जहल हेतिरा साल तू उते रहियो ईअं, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तुंहिंजे साम्हूं ॼाओ आहे, उनजी सॼी ज़िंदगी तुंहिंजे साम्हूं आहे। हींअर केर बि ते पांखे ॾिसण वारो कोन्हे। हाणे तूं ॿुधाए त मोहम्मद सचो आहे या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मां कॾहिं अहिड़ो लफ़्ज़ निकितो आहे जो अमी सम्झो त ही ग़लति ॻाल्हाए रहियो आहे। जेॾी महिल शुरैक बिन अखनस इहो सवाल कयो, तेॾी महिल अबू जहल अखियूं फाड़े हेॾां होॾां ॾिठो, को बि कोन हो। तेॾी महिल चई वसजे इन मुहम्मदन लसादिकुन व रब्बिल काबा, रब्बे काबा जो कसम त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो आहे। मुंहिंजी अखियुनि हिन खां वधीक सचार दुनिया में कोन्हे।
शुरेख बिन असनस ॿियो सवाल कयो, फलिम ला तोमन, पोइ तूं आख़िर छो ईमान नथो आणे? चई मखाफ़त अन तज़ब रियासती, चई मूंखे डप आहे त मुंहिंजी चौधरात ख़त्म थी वेंदी। हज़रत अबू बकर जेकॾहिं रसूल जे सचे हुजण जी दावा करे, हज़रत उमर जेकॾहिं रसूल जे सचे हुजण जी दावा करे, हज़रत उस्मान, हज़रत अली सहाबा हुजूर खे सचो चवनि, ॻाल्हि सम्झ में अचे थी त उहे मुरीद आहिनि, उहे मोतक़िद आहिनि, उहे रसूल जा मुक़ल्लिद आहिनि, रसूल जे पोयां हलण वारा आहिनि। इन जे करे चवनि पिया, पर ॿई दुश्मन आहिनि, ॿई कट्टा दुश्मन आहिनि। बैतुल्लाह जे विच में वेही करे ऐलान कनि पिया त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो आहे। मालूम थियो त नबी जी चूंड ख़ुदा जी ज़ात कई आहे, तंहिंमां केरु बि ऐब नथो करे सघे। रसूल खे चूंडण वारी ज़ात अल्लाह जी आहे। इन करे पैगंबर जी वॾे में वॾी सिफ़त इहा आहे त पैगंबर मासूम हूंदो आहे। असांजे हिकु नंबर जी ॻाल्हि त इंतिखाब ख़ुदा जी ज़ात कयो आहे, चूंड ख़ुदा जी ज़ात कई आहे। अल्लाह जी ज़ात उन जे चूंड में, उन जे इंतिखाब ऐं परख में ग़लती नथी थी सघे। इन करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे अॼु दुनिया जे अंदरि अवां ॾिसो पिया अहिड़ा वाक़िया थियनि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी किरदार कुशी कई वञे पई, साईं जिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ बकवास कई वञे थी, सभु शइ कई वञे थी। पर अॼु ॾींहं ताईं बि क़ुरान ऐलान तो करे, कुल इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़लना अला अब्दिना फअतू बिसूरतिन मिन मिस्लिही। ए दुनिया जा इंसानो 1400 साल गुज़री चुका आहिनि, क़यामत जी सुबुह ताईं अवां खे चैलेंज आहे, न को मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात में अवां ऐब खे कढी सघो था, न को उन जी तैलीमात में तवां ऐब खे कढी सघो। आई ॻाल्हि सम्झे, दलील जी दुनिया में हुन ॻाल्हि कोन हूंदी आहे त मूं अर्ज़ अची कयो त रसूल जो इंतिखाब अल्लाह जी ज़ात कंदी आहे। ॿिए नंबर जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जीअं रसूल जो इंतिखाब अल्लाह जी ज़ात कयो आहे, तीअं असां ई तव्हांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिखाब अल्लाह जी ज़ात कयो आहे। पर असांजो नबी चूंकि तमाम नबियुनि जो सरदार आहे, असांजो नबी काइनात जो इमाम आहे, असांजो नबी इमामुल अंबिया आहे। इन करे रसूल जो इंतिखाब अल्लाह कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको किताब नाज़िल थियो उन जो इंतिखाब अल्लाह जी ज़ात कयो। ये रसूल जी ज़ात ऐब खां पाक आहे, ये कुरान करीम ऐब खां पाक आहे। जे क़यामत ताईं रसूल जी नबुवत ते केर हर्फ साबित नथो करे सघे, ये कुरान करीम जे के हर्फ में को गलती साबित नथो करे सघे, जे कुरान करीम क़यामत ताईं बाक़ी रहंदो, ये मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चर्चो भी क़यामत ताईं बाक़ी रहंदो। 1000 मरतबा अमा कुरान जे हाफ़िज़नि ते बम वसायो, कुंदुज़ जे अंदर तव्हां बम वसाया। अॼु असांजा मासूम बच्चा वेठा आहिनि जिन जे चेहरनि ते दस्तार रखी आहे, हेॾा न्यारो अल्लाह जो कसम खणी करे चवां थो, जिन जे सीननि में कुरान आहे, जन्नत जे गुलमाननि खे बि ताक़त कोन्हे जो उन्हनि जो मुक़ाबिलो करे सघे। रसूल जो इंतिखाब अल्लाह जी ज़ात कयो, रसूल जे किताब जो इंतिखाब अल्लाह जी ज़ात कयो। चूंकि असांजो रसूल समूरन नबियुनि जो सरदार हो, इन करे अल्लाह सां वधी करे पैगंबर जा जेके जान निसार हुआ, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जेके हलण वारा हुआ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके बॉडीगार्ड हुआ, उन्हनि जो इंतिखाब अल्लाह जी ज़ात पाण कयो। इन्नल्लाह इख्तार अली असहाबी व असहारी, फरमाई रब मूंखे बि चूंडियो आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजे सहाबा खे बि चूंडियो आहे। रब जी चूंड गलत नथी थी सके, आऊं बि ऐबन खां पाक आहियां। रब मुंहिंजे लाइ अबू बकर खे चूंडियो आहे, उमर खे चूंडियो आहे, उस्मान खे चूंडियो आहे, अली खे चूंडियो आहे, तलह खे चूंडियो आहे, ज़ुबैर खे चूंडियो आहे, साद खे चूंडियो आहे, सईद खे चूंडियो आहे, अब्दुर्रहमान बिन औफ खे चूंडियो आहे, हज़रत अबू उबैदा बिन जर्राह खे चूंडियो आहे, अमीर मुआविया हसनैन करीमैन खे चूंडियो आहे। जीअं रसूल जी ज़ात संजे ऐबन खां पाक आहे, गुनाहनि खां पाक आहे, जीअं रसूल जे महफ़िल में वहण वारा इहे गुनाहनि खां महफूज़ आहिनि। जीअं तोखे इजाज़त कोने जो रसूल जे अंदर तू ऐब जो बयान करिए, कि तोखे मोकल कोने जो रसूल जे सहाबा में तू ऐब करिए। जेसिताईं तुंहिंजे दिल में रसूल जी इज्जत कोने, तेसिताईं तू मुसलमान नथो थी सघे। जेसिताईं तुंहिंजे दिल में अबू बकर उमर उस्मान अली ऐं हुजूर जे सहाबा जी मोहब्बत कोने, तेसिताईं भी तू मुसलमान नथो थी सघे। नारे तकबीर, नारे तकबीर, शान रिसालत, शान सहाबा। इंतखाब अल्लाह जी ज़ात कयो, रसूल जो भी इंतखाब कई, रसूल जे सहाबा जो भी इंतखाब कई। इख्तारनी वख्तारनी असहाबी व असहारी, रब साईं मूंखे भी चूंडियो आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजे सहाबा खे चूंडियो। हाणे अवां खां पुछां थो, हथ मथे खणी करे ॾिजा, जवाब ॾिजा त अल्लाह जी चूंड ग़लत थी न थी सघे, त रसूल ऐबन खां पाक आहे, रसूल जी ज़बान ग़लत नथी ॻाल्हाए सघे। रसूल चए पियो त मुंहिंजे सहाबा जी चूंड अल्लाह पाण कई आहे, मुंहिंजो ईमान आहे अबू बकर खां वठी करे
आखिरी सहाबी ताईं सब सहाबा असांजे अखियुनि जा सितारा आहिनि। जेकॾहिं को कमीनू के सहाबी ते तहन करे तो त समझी छॾियो त सॼे उन जे अंदरि ईमान कोन्हे। ईमान जी तकादा आई आहे त जीअं अबू बकर उमर उस्मान सां मोहबत आहे तीअं हर उन सहाबी सां मोहबत हुजे जे पंहिंजी अखियुनि सां मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार करे। रसूल जो इंतखाब अल्लाह कयो, रसूल जे सहाबा जो इंतखाब अल्लाह कयो। व असहारी रसूल जे ससुराल जो, रसूल जे घरवारी जो इंतखाब अल्लाह जी ज़ात कयो। रसूल जी घरवारी हजरत खदीजा आहे, रसूल जी घरवारी हजरत सौदा आहे, रसूल जी घरवारी अम्मा आयशा आहे, रसूल जी घरवारी अम्मा हफ्सा आहे, रसूल जी घरवारी ज़ैनब बिन्त जहश आहे, रसूल जी घरवारी ज़ैनब बिन्त खुज़ैमा आहे, रसूल जी घरवारी हजरत जुबैर आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी अम्मा उम्मे हबीबा आहे, रसूल जी घरवारी हजरत उम्मे मैमुना आहे। ये रसूल जो घरवारियूं आहिनि। जीअं रसूल जी ज़ात पाक आहे तीअं रसूल जा सहाबा पाक आहिनि, तीअं रसूल जूं घरवारियूं पाक आहिनि। इन करे रसूल जी घरवारी असां ई तव्हांजी अमड़ आहे। रसूल जो शान केर तो बयान करे सके। रसूल जो अहल बैत पाक आहे, रसूल के अल्लाह चुंडियो आहे, रसूल जे खानदान के अल्लाह से चुंडियो आहे। पूरो तवज्जो आया कोन। इन करे कायनात में जे को सहाबा जो मुकाबलो नथो करे सके तीअं अहल बैत जो मुकाबलो नथो करे सके। रसूल जे पुटन के ॾिस त कायनात में सब खां वधीक पाक तोखे ये नजर ईंदा। रसूल जी न्याणियुनि के ॾिस उन्हनि जी पाकाई जो दुनिया मुकाबलो नथी करे सके। अॼु दुनिया जे अंदर हज़ारे न लखनि न करोड़नि जे तइदाद में उहे उम्मताणियूं जिन जी पाकाई जा तराना आहिनि। पर क़यामत जॾहिं जेका औरत सभिनी पाक दामन औरतनि जे अॻियां हूंदी संजे उहा असां ई तव्हांजी अम्मा हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा इन अल्लाह संजे हो वल्लज़ी बास रसूल के चूंडण वारी ज़ात अल्लाह जी आहे। इन करे रसूल मासूम अची बनजंदो आहे। नंबर ॿी ॻाल्हि संजे रसूल के अल्लाह जी ज़ात चूंडियो आहे। संजे इन करे रसूल खां ग़लती नथी थी सघे। रसूल के अल्लाह जी ज़ात चुंडियो इन करे ग़लती नथी थी सके। नंबर ॿी ॻाल्हि असां ई तव्हां जेके गुनाह कंदा आहियूं नाफ़रमानियूं कंदा आहियूं उन जो वॾे में वॾो उनसुर जेकॾहिं आहे सबब जेकॾहिं आहे त मादो आहे। जेका शइ जंहिंमां ठहंदी उन जो असर उन जे अंदरि हूंदो आहे। आई ॻाल्हि सम्झो न। जेकॾहिं कंहिं शइ में तव्हां ख़ुशबू विझंदा त ख़ुशबू ईंदी पे। ॿारहाड़ी जे अंदरि सेवयूं रधबियूं ॿ इलाइचियूं विझंदा दाग ॾींदा हर को नक खे सींचींदो वेंदो ख़ुशबू अचे पई। सेवयुनि में इलाइचियूं आयूं ख़ुशबू पैदा थी वई। पर जेकॾहिं मईनि जो वथाण हूंदो हर को नक ते हथ रखियो वेंदो उते बदबू ईंदी। जेका शइ जंहिंमां ठहंदी आहे उन जो उन जे अंदरि असर अची वञंदो आहे। हिन सॼे इंसान खे अल्लाह सां ठाहियो आहे। क़ुरान करीम जूं 2 आयतूं हिकिड़े आयत मां ख़बर पए थी त इंसान खे मिटी मां ठाहियो वियो आहे। अल्लाह साईं फरमाए तो चीकी मिट्टी मां असां इंसान के ठाहियो आहे जेका बदबूदार आहे। क़ुरान जी ॿी आयत आहे अल्लाह साईं फरमाए तो अलम यकुन नुतफतम मिन मनी युमना गंदे कतरे मां असां तोखे ठाहियो आहे। इंसान जो हिकिड़ो वेझो मादो आहे जेको असीं ॾिसूं पिया। इंसान जो हिकिड़ो परियूं मादो आहे जेको रब खे ख़बर आहे। परियूं मादो मिट्टी आहे कीचड़ आहे तंहिंमें बदबू आहे। वेझो मादो मनी आहे कतरो आहे जंहिंमें बदबू आहे। इन करे इंसान जेको गुनाह करे थो उहो मादे जे करे आहे। तकीरू बुद्धियूसी वायद बुधासी पर पोब मोबाइल में नेट ते उबतियूं सुबतियूं शयूं पिया ॾिसंदा आहियूं। तकीरू ॿुधंदा आहियूं पर पोब धारी औरत जे तरफ़ निगाह पिया कंदा आहियूं। तकीरू ॿुधंदा पिया आहियूं पोब कूड़ पिया ॻाल्हाईंदा आहियूं गिला पिया कंदा आहियूं। तकीरू ॿुधंदा पिया आहियूं पोब दिलि में मुस्लमाननि जो बुग़्ज़ खणी पिया हलंदा आहियूं। असांजे हसद खणी पिया हलंदा आहियूं साड़ खणी पिया हलंदा आहियूं। इहो छाजे करे मादो असांजो ख़राब आहे। मिट्टी आहे जंहिंमें बदबू आहे। मनी जो कतरो आहे जंहिंमें बदबू आहे। इन करे असांजा ख़्यालात ख़राब आहिनि असांजूं संजे सोचूं खराब आहिनि। इन बदबू के खत्म करण जे लाइ कंहिं अहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जेको उनखे पाक ऐं साफ़ करे इन जे मादे खे तब्दील करे। उहो अल्लाह जो क़ुरान आहे जेको क़ुरान जे वेझो थींदो वेंदो आहे। क़ुरान उन जे गंद खे ख़त्म कंदो वेंदो आहे। आख़िरकार क़ल्ब बि पाक थींदो आहे दिलि बि पाक थींदी आहे सोचूं बि पाक थींदियूं आहिनि। संजे इंसान जा अख़लाक बि पाक थींदा आहिनि। असां ई तव्हांखे पंहिंजे अख़लाक खे पाक करण जे लाइ क़ुरान खे इस्तेमालु करणो पवंदो आहे। असां जेको बुरो सोचूं था बुरो ॾिसूं था बुरो ॻाल्हायूं था मादो तो असांखे मजबूर करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे अल्लाह से जन्नत जी पाक मिट्टी मां पैदा कयो। हाणे ॻाल्हि के इन जे करे रसूल जी अंदर का बि ग़लती कंहिं में नथी थी सघे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं दुआ तो घुरां अल्लाह साईं हिन ई साल रमज़ान में अवां सभिनि खे मदीने में घुराए अवां सभिनि खे हलणो आहे इंशाअल्लाह। ऐं उते वाइदो करे ईंदा त इंशाअल्लाह अल्लाह जा रसूल असां तव्हांजी नामूस ते मरण जे लाइ तयार आहियूं। असां रसूल खां दुआ कराईंदासीं ऐं इन मुल्क जे अंदरि जेके बि माण्हू हुज़ूर जे इज़त जे कानून खे ख़त्म करण जी कोशिश कनि पिया इंशाअल्लाह भरपूर उन जो मुक़ाबलो कंदासीं।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद नबवी में अल्लाह से अवां के दीदार कराए। नबी से फरमाया मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियादिल जन्नह। पाण फरमायूं ही मुंहिंजो घर आहे, ही मुंहिंजो मिंबर आहे, मुंहिंजे घर खां मुंहिंजे मिंबर ताईं जेको टुकरो आहे उहो जन्नत जो टुकरो आहे। अवां सभिनि खे यकीन आहे रसूल जी ज़बान सची आया कोने गालाए अल्लाह से अवां के मस्जिद नबवी में घुराए न पो ओ इन मस्जिद जे टुकरे में वई जेका दुआ घुरणी अथव क्या घुरजा छो तो कुरान चए तो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम। जन्नत में पहुचण खां पो जेको घुरंदा सो रब तव्हां खे ॾींदो। जेको मदीने पहुतो सो जन्नत पहुची वियो, जेको जन्नत पहुतो जेको वणे सो घुरे रब ॾियण जे लाइ तयार आहे। हाँ मुंहिंजा दोस्तों मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियादिल जन्नह। मुंहिंजे मिंबर खां वठी मुंहिंजे घर ताईं जेको ज़मीन जो टुकरो आहे उहो जन्नत आहे। पर आऊं इहो थो चवां जो पूछा मैंने जन्नत से तेरी भी कोई जन्नत है तो जन्नत ने दिया मुझको हवाला सब्ज गुंबद का। जन्नत जी जन्नत जे करे आए तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मस्जिद नबवी जो टुकरो आहे। हिकड़ी गाल ज़हन में ये रख। बे नंबर जी गाल इंसान जिते दफनाइबो आहे इंसान जी मिट्टी उतां खणबी आहे। को माण्हू मो असामा सिजावल जे मिस्री शाह मुकाम में पूरो वियो मन उन जी मिट्टी उतां खई वई हुई। को मो उन जी कब्र मसू बोज़दार जे कब्रिस्तान में थी तेजी माना उन जी मिट्टी उतां खई वई हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे मिंबर खां मुंहिंजे घर ताईं जेको ज़मीन जो टुकरो आहे वो जन्नत जो टुकरो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़ो मुबारक साईं जी जे घर में आहे तेजी माना साईं जन आया भी जन्नत मां रया भी जन्नत में आइन भी जन्नत में। रसूल जे जुती जी मिट्टी तां कुर्बान थिया पर कुर्बान वञा अबू बकर तुंहिंजे भी शान ता, कुर्बान वञा उमर तुंहिंजे भी क़दमन ता। अबू बकर ऐं उमर रसूल जे पासे में आराम करे दुनिया के बुधाए रहिया आहिनि जे मोहम्मद जन्नती आहे कि अबू बकर उमर भी जन्नती आहे। मेरा दोस्तों संजय रसूल जी जात पाक होंदी आहे ओ उन जे करे त रसूल जो मादो पाक आहे उन में का खराबी कोने। हे आलम सगुरा वेठा आहिनि मुखां वधीक इन्हनि खे इल्म आहे। संजय खबर आहे रसूलुल्लाह संजय केॾो बुजुर्ग हुजे जेकॾहिं खांगारो खणी तुंहिंजे मुंहं में हणंदो तो कावड़ जे रुदे मोह कंदे रड़ियूं कंदे वेंदे विया ही को बुजुर्ग आहे हिन खे को अखलाक आहे। थुक केर हणंदो तोखे कावड़ जी पवंदे, मोह जी गुड़ी केर छॾींदो तो कावड़ जी पवंदे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुंह मुबारक मां जेको पानी घुमी ॿाहिरि निकिरंदो सहाबा के सां जंहिंजे हटाए परे कंदा हुआ त मन इहो ज़ोरो मूंखे मिले था पंहिंजे चेहरे ते। मुंहिंजा दोस्तों केॾो बि बुजुर्ग हुजे संजय जेकॾहिं मेनू खन न वेचारींदसि त उन जे पघर में बदबू थी पवंदी। रसूल जे पघर में बदबू नथी थी सघे। संजय रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर में जेका अल्लाह सां ख़ुशबू रखी हुई मुंहिंजो विजदान तो चवे जन्नत जे ख़ुशबू में उहा ताक़त कोन्हे जेका मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर जे अंदर अल्लाह साईं ख़ुशबू ऐं संजय नज़ाफ़त रखी आहे उहा दुनिया जी कंहिं शइ जे अंदर कंहिं जी कोन्ह अची बणिजे। मुंहिंजा दोस्तों रसूल जी ज़ात पाक आहे इन करे रसूल जो सॼो बदन पेरनि खां वठी मथे ताईं पाक आहे। रसूल जे अंदर केर ऐब नथो कढी सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संजय दुनिया जे अंदर जेका भी जिंदगी गुजारी पाकाई वाली गुजारी रसूल जे हुस्न जो केर मुकाबलो करे नथो करे सघे। इंसान जो कानून ई हूंदो आहे त जेॾी महिल इंसान मरंदो आहे इंसान मां रूह निकिरंदो आहे तेॾी महिल ख़ुसूसी तौर ते इंसान जो बदन सिकिजी वेंदो आहे चेहरे जी उहा रौनक बाक़ी कोन रहंदी आहे। पर कुर्बान वञा मोहम्मद मुस्तफा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता जंहिं वक़्तु साईं जन हिन दुनिया मां जो मटायो आहे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन के गुस्ल लई करे हजरत अली सगोरे संजय रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चार पाई ते रखियो आहे। अचानक हिकिड़ो शख्स आहे जेको ढोड़ंदे ढोड़ंदे आयो आहे साईं जी जे चेहरे अनवर ता कपड़े खे हटाए करे पेशानी ते चुमी ॾेई करे चई तिब्त हयम मयता ऐं मुंहिंजा आका मौत हसीननि जे हुस्न खे खसी वठंदी आहे पर तव्हां जे हुस्न में ज़रे बराबर फर्क कोन आहे। रसूल जो इंतखाब खुदा जी साथ कंदी आहे इन जे करे गुनाहन खां पाक मासूम अची बंजंदो आहे। नंबर ॿी ॻाल्हि रसूल जो मादो पाक आहे इन करे रसूल गुनाहन खां पाक अची बंजंदो आहे हर ऐब खां पाक हूंदो आहे। टे नंबर ते हेॾा असां ई तव्हां सां हर वक़्तु अल्लाह जी हिफ़ाज़त आहे। बराबर आहे या कोन्हे ॻाल्हायो या आमी बरोच माण्हू हुयो चवंदा असां पंहिंजे ॾंढ ते पिया हलूं थियो पंहिंजी ॻाल्हि असांखे ॿेली अल्लाह थो हलाए केरु थो हलाए चओ वॾे आवाज़ सां चओ केरु थो हलाए संजय अल्लाह सां हलाईंदो आहे सभिनी नेकनि खे बि हलाईंदो आहे गुनहगारनि खे बि हलाईंदो आहे। वो गुनहगार जेॾी महिल मस्ती कंदो आहे तेॾी महिल रब हुनखे मोहलत ॾींदो आहे जेॾी महिल मोहलत मां न सम्झंदो आहे तेॾी महिल परवेज़ मुशर्रफ जहिड़ो हाल थींदो आहे हॾा हुनजा कड़नि पिया दुआ घुरो त ख़ुदा हुनखे तड़पाए तड़पाए मौत थोरो वॾे आवाज़ सां आमीन नथा चओ छो
हजे जे लाल मस्जिद के अंदर मासूम न्याणी ते फार्स फोर्स जा बम उछलाए उनन जे हडन के गाड़ियो रब उन जे बदन में फार्स फोर्स के पैदा कयो है हड्डा उन जा कड़न पिया इंशाअल्लाह सवे साल यो तड़पंदे जिंदा रहंदो बड़ो गजब कयो आने बड़ो संजे केतरन आलमन जो कातिल है तालिबन जो कातिल है आफिया सिद्दीकी जो संजे बड़े में बड़ो मुजरिम है जे न्याणी के उन बर्तानिया के विकड़ी करे दिनो है धल्लो है इंशाअल्लाह खुदा ने के तड़पाए मौत नींदो मेरा दोस्तों तुम अर्ज कयो अल्लाह जी हिफाजत हर के सा गड हुंदी है तो सा अल्लाह जी हिफाजत है मूसा अल्लाह जी हिफाजत है बराबर आया जेकर हिफाजत न होजे हा तखिन ते चश्मो कीअं जड़िया करे नजर सही आ करे 7 नंबर जो चश्मो जड़ो पिया संजे कदे जो को हमरा चंगू बोलो थियो पिया कदे आगा खान अस्पताल में पहुंचो वने केडी माल हमरा चंगू बोलो आ केडी माल सलवार में अथा बाथरूम जी पुछाबो करे किथिया पंहिंजे वस में का बि शइ कोन्हे असांखे हलाइण वारी ज़ात कंहिंजी ॻाल्हायो चओ अल्लाह जी ज़ात अची वञे ॿी कंहिंजी ज़ात कोन्हे कॾहिं अंधो थियो वेठो आहे कॾहिं फालिज जो मरीज़ थियो पियो आहे केॾी महिल पेशाब में मजबूर आहे केॾी महिल चङो भलो सॼे फां थियो पियो आहे मालूम थियो त हलाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे कुल मई यकलौकुम बिल्लाइल ऐं नबी हिननि खां पुछ कहिड़ी ज़ात आहे जेका अव्हांखे संभाले पई केरु संभाले पियो चओ अल्लाह जी ज़ात संभाले पई हर वक़्तु अल्लाह जी हिफ़ाज़त असां सां शामिल हाल अची वञंदी आहे अल्लाह से असांजी हिफ़ाज़त कंदो आहे हिफाजत तोसाई मूसा है बी हिफाजत अल्लाह जे नबी सा है बिन्नी में जमीन आसमान जो फर्क है तोसाई मूसा अल्लाह जी हिफाजत है मुफ्ती शफी मारिफुल कुरान में लिखियो तन अख जी हिफाजत जे लाए रात जो जेडी माले में सुमी रहंदा आयो 200 मलाइक अल्लाह से मुकर्रर कंदो है जेके तोजी अख जी हिफाजत करे बराबर हिफाजत करने वाली जात कंहिंजी आहे चओ अल्लाह जी जात हिफाजत करने वाली आहे संजे पर तोखे ऐं मूंखे उहा हिफाजत कोन मिली आहे जेका अल्लाह जे नबी खे हिफाजत मिलंदी आहे अल्लाह जे नबी खे अल्लाह जी हिफाजत आहे तोखे मूंखे अल्लाह जी हिफाजत आहे अल्लाह जी हिफाजत पर पोइ बि ज़ना करे वठूं आहे अल्लाह जी हिफाजत पर पोइ बि शराब पियो वठूं संजे आहे अल्लाह जी हिफाजत पोइ बि गिला ऐं गीबत करे वठूं इहे सभु शइ करियूं पिया पर नबी जे मथां ख़ुदा जी ख़ासि हिफाजत आहे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो कारी तय्यब साहब लिखियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जडे मुंजी उम्र 6 या 7 साल 10 12 सालन जी थी ऐं बकरियूं चारियां पियो अञा नबी कोन थियो आया धनार ॿियो बि मूंसां गॾु हुजे उन मूंखे चयो मोहम्मद सांजी फलाणे ॻोठ में काज आहे उते ॻाइणियूं ईंदियूं हल त हली ॻाइण ॿुधी अचूं जी मूंखे उहो अची चाहूं ते पहुतसि संजे बिचिन जे टाइम ते वञी वेठासीं उन वक़्तु मूंखे निंड अची वई सॼी रात ऐं पक्की निंड में सुतो पियोसि छा थियो छा कोन थियो मूंखे का बि ख़बर कोन्हे सुबुह थी जेॾी महिल मूंखे धनारो उथारियो चई ॾे ख़बर रात खे मज़ो आयो चई मूंखे का बि ख़बर कोन्हे जेको काइनात जो इमाम थियण वारो आहे जेको दुनिया खे गुनाहनि खां रोकण वारो आहे तंहिंजी रब हिफ़ाज़त अहिड़ी कंदो आहे जो कॾहिं बि उन खां अहिड़ो कमु नथो थी सघे जो दुनिया अंगुर खणी करे चवे त हिन रसूल में इहा ॻाल्हि आहे मुझा दोस्तों अल्लाह जे रसूल जे मथा अल्लाह जी हिफाजत हुंदी आहे नंबर 4 गाल अवा सभिन जो अकीदो आहे त अल्लाह से असां के ॾिसे पियो सभिन के ॾिसे पियो या न या को बरोचा उलक में कम पियो करे अल्लाह जी ज़ात ॾिसे पई सभिन के सभिन जो ईमान आया पर असां जो यो अकीदो कमजोर जेके अकीदो सही हुजे हा न सजे तके नाप तोल में कमी कोन करियो अकीदो सही हुजे हा न त केर ख़यानत कोन करियो अकीदो सही हुजे हा न त केर पांग मिले हा जोड़ी मस्जिद में वणो आ संजे सिनेमा दे कोन वणो आ मस्जिद में नथा अचो नाप तोल में कमी पिया करियो सब शे करियो पिया मालूम थियो त अकीदो कमजोर आहे तुंहिंजो बि नज़रियो आहे त अल्लाह जी ज़ात ॾिसे पई नबी जो बि नज़रियो आहे अल्लाह जी ज़ात ॾिसे पई पर नबी जे नज़रिये जो दुनिया मुक़ाबलो नथी करे सघे नबी जो नज़रियो इहो आहे जो अल्लाह जी ज़ात मुशाहदा तौर ते उन जे साम्हूं हूंदी आहे उन जूं तजलियात रसूल जे मथा करन जी हुंदियूं आहिनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आहे अञा नबूवत उनखे कोन मिली आहे पर अॻियां हली नबी थियणो आहे संजे मिस्र जी औरत ज़ुलेखा उन फरेफ्ता ऐं आशिक थी पई तवज्जो आहे पूरो वठी आए इस कमरे में हिकड़ो दरवाजो ॿियो दरवाजो चो दरवाजो 7 दरवाजा बंद करे हज़रत यूसुफ के अंदर वठी करे कालत हैतलक काल माद अल्लाह कालत हैतलक वो चेती हेदाच हज़रत यूसुफ जी ज़बान ते लफ्ज़ आइन अल्लाह जी पनाह रब इन मंजर के तो बयान फरमाए वलकद हमत बही व हम बिहा लौला अर्रा बुरहान रब्बही
बुध बुध वलकद हमत बिही व हम बिहा लौला अर्रा बुरहान रब्बी। अल्लाह से फरमाया तो जुलेखा जे बुछड़ाई जो इरादो थी चुको हो वो इरादो करे चुकी हुई। यूसुफ भी इरादो करे वचे हा जेकॾहिं पंहिंजे रब के न ॾिसे हा पर यूसुफ जे साम्हूं अल्लाह जी ज़ात ज़ाहिर हुई। इन करे नबी कॾहिं बि ग़लत कम नथो करे सघे। हो वल्लदी बास अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका रसूल के चुंजींदी आहे। रसूल अज़मतन वारो आहे, शान वारो आहे, मक़ाम वारो आहे। कायनात में के ताकत कोने जो नबी मां ऐब के कढी सके। इंशाअल्लाह जे रसूल जो शान बुलंद आहे के कमीने के ताकत कोने जो रसूल जे शान में गुस्ताखी करे सके। सही समझो था या न? रसूल जे शान में गुस्ताखी बस बर्दाश्त कंदा ॻाल्हायो चो बर्दाश्त कंदा चो कोन कंदासीं सॼे ॻाल्हि के छाजे करे।